दादुमा रिपोर्ट कर वैसकी सदर चरण मशाइख तकमील सिंध के अगवान पीर शफीक अहमद अशरफी अली मोहम्मद जान नक्शबंदी जाहिद अली मलकानी पीर रफीक अहमद कुरैशी मौलवी वहीद कुरैशी मौलाना मोहम्मद सादिक अशरफी बेन दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु खोड़ा में हिकु निंगर अदनान जना मदरसे अंदरि ख़ुदकुशी करण जो वाक़ियो पेश आयो जंहिंमें उतां जी पुलिस बिना जांच जे दरगाह शहीद मखदूम अब्दुल रहमान हाशमी जे सजाद नशीम पीर नदीम अहमद हाशमी मौलाना अब्दुल हफीज़ कोड़ो मथां क़तल जो केस दाख़िल कयो जेका ॾाढ ज़ुल्म आहे। निंगर मदरसे अंदरि पखे में रसो विझी ख़ुदकुशी कई आहे। न महिल पीर नदीम अहमद हाशमी मौलाना अब्दुल हफीज़ कोड़ो शहर में मौजूद न हुआ। वाक़े जी शफ़ाफ़ जांच मुतालबो कयूं था। सिंध जे 400 साल पुरानी रूहानी अदबी घराणे जे फर्द ते बिना जांच जे केस दाख़िल करण किथां जो कानून आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर आईजी सिंध डीआईजी सखर ऐं एसएसपी सखर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मक़तूल नींगर अदनान चन्ना जे ख़ुदकुशी वारे मामले जी नएं सिर जांच करे केस में गिरफ़्तार थियल मौलाना अब्दुल हफीज़ खोड़ो खे आज़ाद कयो वञे ऐं ॿी सूरत में सॼी सिंध में पुरअमन एहतिजाज कया वेंदा। जॾहिं हिन मौक़े ते मुफ्ती नसरुल्लाह हुसैनी मुख्तियार अहमद कासमी सैयद मुर्तज़ा शाह खुर्शीद शाह मौलाना ज़ाहिद अशरफी पीर मोहम्मद समा अंसारी कर्मी जा बि चांडिया ॿिया मौजूद हुआ।